नांदेड़ सांगण में जाम नवाज़ अली जे तक PS43 ते वोटिंग जो अमल जारी है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है एडी कुंबर जी एडी। PS43 ते जेका खाली तक आहे उन ते अॼु ज़मीनी इलेक्शन जेको आहे सो थी रही है। पोलिंग जो अमल जारी है। असीं मौजूद आहियूं हींअर गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में, जिते 93 94 पोलिंग स्टेशन क़ाइमु कए विया आहिनि ऐं 5 बूथ क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें 2 औरतुनि जा आहिनि ऐं 3 मर्दनि जा बूथ क़ाइमु कया विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सुबुह जो जीअं 8 वॻे खां पोलिंग जो अमल शुरू थियो आहे त वोटर जेके आहिनि से पोलिंग ते न हुअण जे बराबरि आहिनि। तमामु घटि वोटर जेके आहिनि से पोलिंग स्टेशन ते पहुची सघिया आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन तक ते जेको आहे सो 132 पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वियूं आहिनि, जंहिंमें 61 नॉर्मल आहिनि, 34 जेके आहिनि से हसास आहिनि ऐं 37 पोलिंगूं आहिनि जेके उहे इंतिहाई हसास करार ॾिनियूं आहिनि। उन इंतिहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन जे 124 बूथनि ते जेको आहे सो CCTV कैमराऊं नस्ब कयूं आहिनि। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SSP सांगड़ सां अमन अमान जे हवाले सां जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन में SSP सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी ॿुधायो त 1679 पुलिस एहलकार मुक़ररु कया आहिनि, 20 खां मथे DSP, 98 औरत पुलिस एहलकार, उन खां सवाइ 3 SSP आहिनि, जेको SSP नवाब शाह, SSP नौशरो फिरोज़ ऐं SSP सांगड़ जेके आहिनि से इलेक्शन जी निगरानी करे रहिया आहिनि। उन खां अलावा 400 खां मथे रेंजर्स एहलकार पिणु मुक़ररु कया विया आहिनि। हर पोलिंग स्टेशन जे ॿाहिरां 2 रेंजर्स एहलकार मुक़ररु कया विया आहिनि ऐं जेको आहे सो 1,57,210 वोटर जेके आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। मगर सुबुह जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं 8 वॻे खां पोलिंग जो अमल शुरू थियो आहे त पोलिंग स्टेशन्स ते जेको आहे सो वोटरनि जो तइदादु तमामु घटि तइदाद में आहे ऐं वोटिंग जो अमल जेको आहे सो सुस्त रफ़्तारी सां जारी ऐं सारी आहे।